ऐं उनजी जा असरात इहे पूरी काइनात ते मुरतब थियनि था। उहे मुरतब थियनि था, उनजा असरात पवनि था, ऐं लेकिन मुख़्तलिफ़ अशिया मुख़्तलिफ़ उन मां इस्तिफ़ादा कनि था। किथे उनजी हरारत आहे, किथे उनजी तवानाई आहे, किथे उनजी रोशनी आहे, किथे उनजो करंट बिजली आहे। अहिड़ी तरह सां इहे सभु हालांकि उहो आहे सिॼु हिकिड़ो ई, पर जीअं त अशिया मुख़्तलिफ़ आहिनि जेके उनजे रोशनीअ जे साम्हूं पेश थियनि थियूं, उहे पंहिंजे पंहिंजे सलाहियत जे मुताबिक़ उन खां इस्तिफ़ादो कनि थियूं, फ़ाइदो हासिलु कनि थियूं। अहिड़ी तरह सां इंसान में बि अलाह तबारक व तआला पंहिंजी तजलियात जो हुज़ूर इंसान सां वाबिस्ता बनायो आहे, लेकिन इंसान जेको आहे उन मां इस्तिफ़ादो करे थो अलाह जी कुदरत सां। ऐं इहो दुनिया में जीअं त इंसान ऐं उनजो जेको रूह आहे, उहो रूह इंसान जो जेको रूह आहे उहो हिकिड़े मादियाती खोल में पंधु आहे, तंहिंजे करे उनजी जेका आहे वाबिस्तगी ऐं उनजो तालुक़ उहो मस्तूर आहे, मख़फ़ी आहे। पर इहो इंसान जॾहिं मादियाती खोल मां निकिरी ऐं आलम अरवाह में पहुचंदो, उन सूरत में पोइ हुन खे इहा ॻाल्हि महसूसु थींदी त अल्लाह तबारक व तआला जी तजलियात सां हुनजो रूहानी केतिरो तालुक़ु आहे। जेके नुज़ूल हुयो, नुज़ूल सां हिन केतिरी वफ़ादारी कई ऐं केतिरी उन नुज़ूल मां हिन इस्तिफ़ादो कयो या हिन खे ग़लति इस्तेमालु कयो। मुस्बत ऐं मनफ़ी सभु असरात ज़ाहिर थींदा। जीअं मिसाल हिन जो हिकिड़ो माण्हू हुजे जेको निंड पियल हुजे या बेहोश हुजे, पोइ उन सां जेका बि कारवाई थिए थी उहा ज़ाती या इज़ाफ़ी, उहा उनखे होश में अचणु ऐं निंड में जाॻण खां बाद महसूसु थिए थी। तेसि ताईं उनखे का बि ख़बर न आहे, उहो सुकून ऐं आराम में ख़ामोश, पतो ई कोन्हे त मूंसां छा थो थिए। ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं जो उहो होश में ईंदो। हीअं अचे थो रिवायत में अन्नास नियाम इज़ामा तुन तबहू, माण्हू निंड आहिनि, जॾहिं मरंदा त उहे जाॻंदा, मरंदा त पोइ उहे जाॻंदा, जाॻनि खे पोइ थींदी मरण खां बाद। अहिड़ी तरह सां हिन मरण खां बाद पोइ माण्हू जे मथां इहे मुनकशफ़ थियनि थियूं, उहे शयूं मुनकशफ़ थियनि थियूं। पोइ जेकॾहिं हुनजो तालुक़ु आहे आलम बाला सां, इन तालुक़ वारी सूरत में उहो माण्हू तालुक़ु जेकॾहिं हुनखे आलम बाला सां आहे, उन सूरत में उहो माण्हू हलियो वेंदो मथे, उनजो तालुक़ु मथे क़ाइमु थी वेंदो, ज़ाहिर थी पवंदो। बसि उहो आला इलीन में ईंदो, जीअं क़ुर शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला फरमाए। ऐं जेकॾहिं न हूंदो, मुनक़ता हूंदो, त उहो असफल साफ़रीन में हलियो वेंदो, किरी पवंदो। टेक उनखे न हूंदी काई बि, मादी जॾहिं खोल में निकिरंदो किरंदो। इहा अल्लाह तबारक व तआला क़ुर शरीफ़ में फरमायो, सुम्मा रददना असफल साफ़रीन इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फलहुम अज्रुन ग़ैरु ममनून वमा युकज़्ज़िबुका बअदु बिद्दीन अलैसा अल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। अल्लाह साईं हिते फरमायो, अल्हम्दुलिल्लाह, सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको फातिर समावात वल अर्ज़, जो पैदा कंदड़ आसमाननि जो ज़मीन जो, जाइलिल मलाइकत रुसलन, मलाइकनि खे उन बणायो आहे रसूल, उली अजनिहतिन, जेके परनि वारा आहिनि, मसना व सुलास व रुबा, ॿ ॿ टे टे चारि चारि,
यज़ीदु फ़िल ख़ल्क़ि मा यशा, वधाए थो तख़लीक़ में जेतिरो चाहे, बेशक अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। मुफ़स्सिरीन लिखनि था इंसान जे मसालिह जे लाइ, मसलहतुनि जे लाइ अल्लाह तबारक व तआला मलकूत खे पैदा कयो। हज़ारे साल अॻु में मलकूत पैदा थी ऐं उन्हनि जो मक़सदु असुलु इंसान जा मसाले हुया। अहिड़ी तरह जीअं त हिते अल्लाह तबारक व तआला इन ॻाल्हि ॾे इशारो ॾिए थो, जाइलिल मलाइकत रुसलन उली अजनिहतिन, पोइ मलाइकनि खे पर आहिनि केतिरा घणा। ईअं अचे थो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था ग़ार हिरा में जॾहिं हुया उते हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे ॾिठऊं, फरमाए मां ॾिठुमि जिब्राईल खे क़द सद्दल उफ़्क़, उन सॼो किनारो आसमान जो भरे चुको हुयो ऐं 500 उनखे पर हुआ। हिकु हिकु तरफ़ न हुयसि ऐं कीअं बि हुयसि। अहिड़ी तरह सां मतिलबु मलाइकनि जी इहा हिकिड़ी सूरत आहे। मलाइक जेका आहे उहा नूर जी मख़लूक आहे ऐं उन्हनि जो मादो जेको आहे नूर, जीअं जिन्नात नार मां वञनि, अहिड़ी तरह मलाइक नूर जी पैदाइश आहे। पर फ़र्क़ु इहो आहे त ला युज़क्कर वला युअन्नस, उहे मुज़क्कर मुअन्नस न थींदा आहिनि। जिन्नात थींदा आहिनि, इंसान थींदा आहिनि, मलाइकनि में न हूंदो आहे ला युज़क्कर वला युअन्नस। अहिड़ी तरह मुज़क्कर मुअन्नस में हूंदो आहे। बसि इहा अलाह जी हिकिड़ी मख़लूक आहे, अल्लाह तबारक व तआला पैदा कई आहे। उनजी मसलियतूं अल्लाह सां ॼाणे थो पाण। जीअं हिते अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी उनजी मसलियत इहा ॿुधाई त इहे पैगाम आणींदड़ आहिनि। अंबिया वटि पैगाम आणनि था अलाह जो, ऐं ॿिया जिस्मानी रूहानी निज़ाम जी तदबीर ऐं तशकीर जे मथां मामूर आहिनि। हीअ क़ुर शरीफ़ में अचे थो फल मुदब्बिरात अमरन, मुदब्बिरात तदबीर करण वारा आहिनि। तदबीर इन्हनि जे ज़रिए सां थिए थी। अल्लाह तबारक व तआला इहो निज़ाम जेको ईअं क़ाइमु कयो आहे, हलायो आहे। इहे फ़रिश्तनि जूं इहे पर इन जो ज़िक्र आहे, उन्हनि जा बाज़ू पर आहिनि, उन्हनि जी कैफ़ियत अल्लाह ॼाणे थो त कहिड़ी कैफ़ियत आहे उन्हनि जी, उहा रब खे ख़बर आहे। त इंसान जेको आहे मलाइक खे असली शकिल में ॾिसी नथो सघे, इहा इंसान में सलाहियत न आहे, ॾिसी न सघंदो। ये कुरान शरीफ अल्लाह तबारक व तआला फरमाए चवनि था त मलाइक सुनता रहनि, मलाइक असांजे अचनि। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेकॾहिं मलाइक अचनि हा त कुज़ियल अमर, पोइ त मामिलो पूरो थी वञे, या तव्हां ख़तमु थी वञो आहे। मलाइक ईंदा त पोइ तव्हां ज़िंदा हूंदव, पोइ त मरी वेंदव। उन्हनि जा असरात जेके पवंदा माहौल ते, उहे अहिड़ा असरात हूंदा जेके तव्हांखे ख़तमु कंदा, तव्हां न हली सघंदव। माना उन में नूरानियत एतिरी आहे, एतिरो उन जो करंट आहे, एतिरी उन में बिजली आहे, पावर आहे, उहो पावर सां तव्हांजी ज़िंदगी जेका आहे ख़तमु थी वेंदी, न हली सघंदी। तंहिं करे अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजे कानून ऐं ज़ाब्ते में अंदरि रखियो आहे। बसि उहे पंहिंजे रूहानी तौरु अचनि था, जिस्मानी तौरु न ईंदा, यानी रूहानी तौरु ईंदा लेकिन जिस्मानी तौरु न ईंदा। जीअं अचे थो हदीस शरीफ़ में हर हिकु इंसान सां हिकिड़ो मलाइक आहे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो मलाइक हुन सां ॾिनो आहे, हुनजो साथी। ॿिया मलाइक आहिनि जेके उन्हनि जे अमलनि खे लिखण वारा अलॻि आहिनि। ॿिया मलाइक आहिनि जेके सुबुह शाम जी मुराक़बत करण वारा, उहे अलॻि आहिनि, जेके सुबुह जो बि अचनि था, शाम जो बि अचनि था। सुबुह जा मलाइक ॾींहं जा अचनि था, ॾींहं जो सॼो ॾींहुं हिते माण्हुनि सां रहनि था, पोइ जॾहिं शाम थिए थी हलिया वञनि था। पोइ माण्हुनि जा अमाल जेके आहिनि उहे मथे खणी था वञनि, पेश कनि था, हुते अमाल जी रिपोर्टिंग कनि था त हिननि माण्हुनि हे अमल कया। जेकॾहिं को माण्हू निमाज़ में आहे, चङे कम में आहे, त हुनजी सुठी रिपोर्ट वञे थी। जेकॾहिं को ख़राबु कम में आहे, बेनिमाज़ी आहे, त उहा रिपोर्ट वञे थी। उहा रोज़ाना ई थिए थी। अल्लाह तबारक व तआला जी हदीस शरीफ़ में इहा ॻाल्हि अचे थी, रब जे वटि बारगाह में पेश कंदा त फलाणा फलाणा बाला तुंहिंजा
हिन अमलनि में हुआ कि नेकिन में हुआ या बुराइनि में हुआ, सभु पेश कंदा। अहिड़ी तरह सां हिते अलाह सां फरमाए थो, इहे मलाइका आहिनि, इहे रसूल आहिनि, इहे अचनि था, माण्हुनि सां बि हिननि जो तालुक़ु आहे ऐं अंबिया किराम जे लाइ ख़ुशूसी पैगाम आणींदा हुआ। ख़ुशूसी पैगाम अंबिया किराम जे लाइ आणींदा हुआ। बाक़ी ॿियनि माण्हुनि सां हुननि जो तालुक़ु आहे, बसि उनखे रहनुमाई कंदा। उन दिलि में ॻाल्हि अचे थो, हदीस शरीफ़ में रिवायत में जेकॾहिं माण्हू खे का नेकीअ ॾे रग़बत जेका थिए थी उहा इन मलकूत जे सोबत जे करे आहे। अहिड़ी तरह सां ऐं जेका माण्हू खे बि ख़राबु ॻाल्हि ज़हन में अचे थी उहा शैतान जे करे आहे। शैतान जेको आहे माण्हू खे बरगलाईंदो आहे। हिते अलाह तबारक व तआला हिन आयत में शैतान जो बि बयानु फरमायो आहे ऐं फरमाई शैतान जेको आहे इंसान जो दुश्मन आहे, उनखे तव्हां दुश्मन सम्झिजो। दुश्मन सम्झो अथव, दुश्मन उनजो मक़सदु छा आहे? अलाह तबारक व तआला उहो बि ज़िक्र फरमायो आहे, इन्नमा यदउ हिज़्बहु लियकूनू मिन असहाबिस सईर। उहो सॾे थो पंहिंजे हिज़्ब खे, पंहिंजे गिरोह खे, जीअं त उहे जहन्नम में पवनि। हुनजो प्लान इहो आहे त माण्हुनि खे जहन्नमी बणाए। हुनजो मिशन इहो आहे। क़यामत ते ईंदी यकीनन अल्लाह तबारक व तआला जी अदालत उज़्मा में सभिनी खे हाज़िर थियणो आहे। अहिड़ी तरह सां सभिनी खे हाज़िर थियणो आहे। पोइ दुनिया खे माण्हू ॾिसी करे ऐं शैतान जे चकर में फासी ऐं आख़िरत खे, अलाह जे अहकामात खे विसारे, हालांकि उहो त दुश्मन आहे, कॾहिं बि उहो मशवरो जेको ॾींदो चङो न ॾींदो। उनजी कोशिशि इहा आहे त मुंहिंजा साथी जेके आहिनि जहन्नमी घणा थियनि। छो त इहो हिकिड़ो कानून आहे फितरी, इज़ा आमतिल बला ख़फ़त, इज़ा आमतिल बला ख़फ़त, जॾहिं बला आम थींदी आहे त ख़फ़ीफ़ थींदी आहे, मुसीबत आम हूंदी आहे त ख़फ़ीफ़ हूंदी आहे। अहिड़ी तरह सां माना इहो शैतानी चाल आहे। माना कंहिं बि गुमराही खे, कंहिं बि गुनाह खे आम करणु, आम थी वञे, गुनाह खे आम करणु। सॻो आहे त माण्हू गुनाह खे घटि करे, ॿियो आहे गुनाह खे वधाए। माना गुनाह खे आम करणु इहा शैतानी चाल आहे। गुनाह वधे ऐं पोइ इहा शैतानी चाल जेके आहिनि उहे औलिया शैतान कनि था। क़ुर शरीफ़ अल्लाह से फरमाए थो, इन शयातीन लयूहून इला औलियाइहिम लियुजादिलूकुम व इन अताअतुमूहुम इन्नकुम लमुशरिकून। शैतान वही कनि था इला औलियाइहिम, पंहिंजे औलिया ॾे, पंहिंजे साथियुनि ॾे, लियुजादिलूकुम, जीअं तव्हां सां मुजादिलो कनि, जीअं तव्हां सां जिदाल कनि, यानी मुक़ाबिलो कनि। जेकॾहिं तव्हां वइन अताअतुमूहुम इन्नकुम लमुशरिकून, जेकॾहिं तव्हां हिन सां इताअत कंदो तव्हां शिरक में हलिया वेंदो। हिननि जो चयो वरितो त शिरक में हलिया वेंदो। फरमाई अल्लाह ताला मलाइकनि खे रसूल करे मोकिलियो आहे, पढ़ण वारा आहिनि। अलाह जी मर्ज़ी आहे तख़लीक़ खे केतिरो वधाए। जीअं किन वॾा वॾा मलाइक जेके आहिनि उन्हनि जी तख़लीक़ जेका आहे तमामु अज़ीम आहे, वॾी आहे। जीअं हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम जे लाइ अचे थो, इसराफ़ील अलैहिस्सलाम जे लाइ रिवायात में अचे थो, उनखे जेका सूर आहे, सूर इसराफ़ील जी, उन में पूरी काइनात जेका आहे उनजे दहाने में अंदरि दाख़िल थिए थी। उनजे मथां उहो मुश्तमिल आहे। एॾी वॾी हिकिड़ी सूर आहे जेका उनखे उनजे वात में आहे। हीअ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि इहा ॻाल्हि फरमाई। मां ॾिठुमि इसराफ़ील खे, उनजो सूर उनजे वात में हुई ऐं हिकिड़ो कनु उनजो मथे हुयो अलाह ॾे, मुंहुं हुनजो हेठि हुयो। अलाह जी तरफ़ां हुकुम थिए
त बिला ताख़ीर मां हुक्म जी तामील करे इन सूर खे फूकियां। माना हर वक़्तु इन इंतज़ार में आहे अलाह जो रब जो हुकुम कॾहिं अचे थो, उहो फूकींदो कि दुनिया सॼी ईअं ख़तमु थी वेंदी। काइनात जेका बि आहे, जेॾी बि काइनात आहे, उहा ब्लैक होल आहे या जेको बि रोशन आहे, माना पूरी काइनात जेका असांखे ॾिसण में अचे थी या नथी अचे, उहा ईअं ख़तमु थी वेंदी लम्हे में। वमा अमरु साअत इला कलमहिल बसर, क़यामत जो अमर जेको आहे उहो ईअं आहे जीअं अखि छिब हुजे। जीअं माण्हू अखि छिबे अहू अक़रब अञा बि हिन खां वधीक क़रीब आहे। क़ुर शरीफ़ में अलाह फरमाए थो अमरु साअत जो अखि छिबण खां बि क़रीब आहे। अखि छिब में ॿ अमल हूंदा आहिनि, हिकिड़ो अखि खुलंदी आहे, ॿियो बंदि थींदी आहे, यानी हिन खां क़रीब आहे, यानी अञा अधु टाइम में अमरु साअत जो उहो जारी थी वेंदो। जेका काइनात सॼी फना थी वेंदी, बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। ऐं इहो अलाह तबारक व तआला मलकूत जो निज़ाम सॼो ठाहियो आहे ऐं माण्हुनि खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। क़ुर शरीफ़ में इहा सम्झाई आहे मा यफ्तहिल्लाहु लिन्नास मिन रहमा, नथो खोले अलाह माण्हुनि जे लाइ काई बि रहमत। जेका बि खोले थो अलाह ताला माण्हुनि जे लाइ का बि रहमत, उनखे कोई बि रोके नथो सघे, ऐं जेका रोके थो उनखे कोई खोले नथो सघे अलाह खां सवाइ। अलाह पंहिंजी रहमत खे पाण खोले बि पाण, बंदि बि पाण करे, मर्ज़ी वारो आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम, उहो ज़बरदस्त हिकमत वारो आहे। उनजा जेके बि उमूर आहिनि सभु हिकमत सां, पंहिंजी हिकमत सां जेको कुझु करणु चाहे थो उहो करे थो, कोई उनखे रोके नथो सघे। अलाह वटि केरु कंहिंजी सिफ़ारिश नथो करे सघे सवाइ उनजे इज़्न ऐं इजाज़त जे। मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निह, केरु आहे जेको सिफ़ारिश करे अलाह वटि सवाइ उनजे इज़्न जे। अलाह जेके इज़्न ॾे, इजाज़त ॾे, उनजी सिफ़ारिश थींदी, बिना इजाज़त जे सिफ़ारिश न थींदी। अहिड़ी तरह ऐं अलाह तबारक व तआला जो इज़्न ऐं क़ाइदो ऐं कानून उहो क़ुर शरीफ़ आहे। क़ुर शरीफ़ जंहिंखे इजाज़त ॾींदो इहा अलाह जी इजाज़त आहे। ऐं रसूल पाक बि क़ुर जो वॾे में वॾो ताबेदार आहे। वॾे में वॾो ताबेदार अलाह जो रसूल आहे। उनखां बाद उनजा सहाबी सॻोरा, खुलफ़ाए राशिदीन, उनखां बाद जेके ॿिया सहाबा किराम हुया, अस्साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार, उनखां बाद वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान, जेका उनजा ताबेदार आहिनि इहसान सां। जेके इहसान सहाबा जो तस्लीम करे उनजो इत्तिबा कनि था, उहे उनखां बाद सुम वसुम इहे आमिलीन क़ुर, हामिलीन क़ुर इहे जेके क़ुर चए थो, हदीस चए थी, इहे आमिलीन क़ुर, हामिलीन क़ुर। वहुवल अज़ीज़ुल हकीम, उहो ज़बरदस्त हिकमत वारो आहे। अलाह जे कानून सां जेको अमल थींदो उनजे हुकुम सां थींदो क़ुर शरीफ़। हीअं रिवायत में अचे थो, इन जी वज़ाहत थिए तव्हां सम्झो। रिवायत में अचे थो क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा माण्हू हूंदा, जिन खे मलाइक गिलींदा, गिल जहन्नम में खणी ईंदा। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसंदा उन्हनि खे, सम्झंदा त मुंहिंजा उम्मती आहिनि, बज़ाहिर उम्मती हूंदा, ज़ाहिर उम्मती हूंदा, कलमो पढ़ियो हूंदो, लेकिन क़ुर उनखे सज़ा ॾिए थो। क़ुर उनखे सज़ा उनजे लाइ रखी आहे। ऐं क़ुर शरीफ़ में सज़ाउनि जो ज़िक्र आहे। जेकॾहिं माण्हू तौबा करे थो पोइ बची थो वञे, तौबा नथो करे सज़ा उनखे काटणी पवंदी। अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला तौबा जो बि क़ाइदो क़ुर शरीफ़ में ॿुधायो आहे। तौबा हिन तरीक़े सां थींदी। अलाह साईं फरमाए थो, लैसत तौबतु लिल्लज़ीन यामलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत क़ाल इन्नी तुब्तुल आन वलल्लज़ीन यमूतून वहुम कुफ़ार। नाहे तौबा उन्हनि जे लाइ जेके माण्हू ग़लति रस्ते ते हलनि था, बदआमाली जो शिकार आहिनि, तव्हांजो उन्हनि जो मौत क़रीब अची थो वञे, मौत वेझो अची थो वञे,
चवनि था हाणे असां तौबा था कयूं, रब तौबा मुंहिंजी। अलाह साईं फरमाए थो लही सत तौबा न आहे, हिननि जी न आहे तौबा। ऐं वरी ॿियो कंहिंजी न आहे, पर लज़ीन यमूतून हुम कुफ़ार, मरनि था काफ़िर कुफ़र जे हालत में। हाणे मौत अचेनि थो, हाणे चवनि था तौबा था कयूं, कुफ़र कयूं। जीअं ॾिसो मशहूरु वाक़ियो आहे फिरौन जो, तौबा करे पियो, तौबा हुनजी न थी न, तौबा त करे पियो, मौत जे वक़्तु बि तौबा न थींदी, काफ़िर हुजे न थींदी, मुजरिम हुजे न थींदी। जीअं हदीस शरीफ़ में हुजे तौबतुल अब्द मा लम युग़रग़िर, तौबा माण्हू जी तेसि ताईं आहे जेसि ताईं जो माण्हू मौत जे क़रीब न थिए, मौत जा आसार ज़ाहिर थी था वञनि, सम्झे थो हाणे मां मरी वेंदुसि, बचणु मुश्किल आहे। अहिड़े क़िस्म जी हालात आहिनि, कैफ़ियात आहिनि, हाणे हुनखे फ़ाइदो न मिले, को बि फ़ाइदो कोन्हे। तौबा जेका आहे माण्हू जी, जीअं अचे थो जवानी में जेका तौबा करणु, इहा वॾी हिकिड़ी गनीमत आहे। नेकी जो अमल जेको जवानी जो आहे उहो तमामु वॾो आहे। अहिड़ी तरह सां छो त माण्हू कमज़ोर थींदो पोइ त हूअं ई माण्हू बेकार थी वेंदो, मुअतल थी वेंदो। पर जॾहिं माण्हू में कुवत ऐं ताक़त आहे, उनजी ताक़त ऐं कुवत जे हूंदे हिकिड़ो माण्हू पंहिंजी ताक़त खे सही इस्तेमालु करे, ग़लति इस्तेमालु न करे, अलाह जी इबादत करे, मासियत में मुब्तला न थिए, पोइ इहो फ़ाइदो आहे। इन में बरकत आहे ऐं भलाई आहे। तॾहिं हदीस शरीफ़ में अचे थो, हदीस शरीफ़ में अचे थो जेके माण्हू क़यामत जे ॾींहुं, हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके क़यामत जे ॾींहुं अलाह तबारक व तआला जे अर्श अज़ीम जे साए हेठि हूंदा। अर्श अज़ीम जो सायो, यौम ला ज़िल इल्ला ज़िल्लुह, हदीस में अचे थो उन ॾींहुं अर्श जे अज़ीम जे साए खां सवाइ को सायो ई न हूंदो, का छांव न हूंदी, जिते किथे उस, धूप, तेज़ी, ज़मीन मटिजी वेंदी, अहिड़ी तरह आसमान मटिजी वेंदो, निज़ाम शमसी कमरी मटिजी वेंदो। हाणे त हिकिड़ो सूरज आहे कंहिं हिकिड़ी जाइ ते उन दाइरे में बंदि आहे, लेकिन इहो सूरज फैलिजी वेंदो, फैलिजी वॾो थी वेंदो, जीअं ज़मीन वॾी थी वेंदी। यौम तुबद्दलुल अर्ज़ नतवी समा कतई सिजिल, यौम तुबद्दलुल अर्ज़ ग़ैरुल अर्ज़ वस्समावात वबरज़ू लिल्लाहिल वाहिदिल क़हार, इहे सभु तब्दील थी वेंदा, सूरज तब्दील थी वेंदो, ज़मीन तब्दील थी वेंदी, सॼी मुल्क सॼो गर्मी में ऐं उस में धूप में मुब्तला हूंदो। इहो सूरज जेको लखें किलोमीटर परे आहे, इहो मथां क़रीब हूंदो ऐं उनजी हरारत अञा वधीक हूंदी। इन वक़्तु माण्हू केॾो परेशान हूंदो, उहो अलाह ई ॼाणे थो। अलाह जे रसूल ॿुधायो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ॿुधायो आहे, ॿी माण्हुनि खे कहिड़ी ख़बर छा थींदो। जहिड़ी तरह अचे थो रिवायत में, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं दावत शुरू कई पहिरीं इस्लाम जी, दावत में पहिरीं ॻाल्हि छा कयूं, पहिरीं सफ़ा पहिरीं इहा ॻाल्हि ई उन्हनि खे आवाज़ु ॾिनो, या सबाहा या सबाहा या सबाहा। हदीस शरीफ़ में अचे थो ऐलान कयो, माना हे धाड़ो लॻे थो, धाड़ो थो लॻे। इन ऐलान सां सभु अरब अची गॾिया। इहो हुते उन वक़्तु जो रवाजु हो, मके वारनि जो रवाजु हुयो। इहो ऐलान जॾहिं ॿुधंदा त सभु माण्हू अची वेंदा। जेकर को माण्हू न वञी सघंदो त लाज़मन पंहिंजो हिकिड़ो घर जो भाती मोकिलींदो, अची विया माण्हू, वॾा वॾा रईस, सरदार, अबू लहब वग़ैरह, इहे सभु अची विया। अचे पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां हिकिड़ी अहिड़ी जेका ॻाल्हि तव्हां न ॾिठी आहे न तव्हां ॿुधी आहे, ख़ुलासो थो ॿुधायां, न ॾिठी आहे न ॿुधी आहे त मञींदव? असां बिल्कुलु मञींदासीं। मां जरब न आले के ला सिद्क़, असां पूरी ज़िंदगी 40 साल तुंहिंजी उमिरि गुज़री आहे, तूं पूरी ज़िंदगी सचो थी गुज़ारियो आहे, असां सम्झंदासीं बिल्कुलु सच आहे, जेको बि तूं फरमाईंदी चवंदे सच आहे। तंहिं पोइ मां तव्हांखे इहा ॻाल्हि थो ॿुधायां, ला इलाहा इल्लल्लाह चओ, निजात मिलंदव, वरन तबाह थींदव। त माना अलाह जे रसूल असांखे ॿुधायो त हीअ क़यामत बि तव्हांजे मथां ईंदी, हिसाब बि थींदो, अलाह वटि तव्हांखे हाज़िरी बि तव्हांजी थींदी, अलाह वटि तव्हांजे अमलनि जो बि तव्हांखे बदिलो मिलंदो, जज़ा सज़ा जो अमल बि थींदो। अहिड़ी तरह सां इहा इन ते कीअं थो चए, घटि वधि ॻाल्हायूं, बहरहाल जीअं तव्हां ॿुधो आहे।
अल्लाह तबारक व तआला असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सचो उम्मती बणाए, उनजे हर हुक्म ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अहिड़ी तरह सां तौबा जेका आहे वॾी शइ आहे। हिकिड़ो इहो अर्ज़ु हुयो त माना क़यामत जे ॾींहुं अर्श जे हेठि उहो माण्हू हूंदो, फरमायूं हिकिड़ो माण्हू थो ॿुधायां, उहो आहे जो शाबुन नशअ फी इबादतिल्लाह, शाब आहे, नौजवान आहे, अलाह जी इबादत में शुरू थिए थो, जीअं जवानी हुनजी थी त अलाह जी इबादत न छॾी, निमाज़ न छॾी, रोज़ो न छॾी, नेकी भलाई न छॾियईं। फरमाइनि था हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं अर्श अज़ीम जी साई ते। अल्लाह तबारक व तआला असांखे जेकी भलाई नसीब करे, दुनिया आख़िरत जी भलाई अता फ़रमाए।